नाज़रीन, रोहिड़ी वेझो रोहिड़ी टोल प्लाज़ा भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहीद बादशाह जो 48 सालियानो 3 ॾींहनि वारे उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था करीम बख्श जतोई जी रिपोर्ट। रोड़ी वेझो रोड़ी टोल प्लाज़ा भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग शाइर हज़रत लाल शहीद बादशाह जो 48 सालानो 3 ॾींहनि वारो उर्स मुबारक शुरू। दरगाह जे गादी नशी मंठार अली दिलदार अली चंचण अली नवाज़ जिसकानी पारां मज़ार ते चादर चारे उर्स मुबारक जो इब्तिदा कयो। उर्स मुबारक शुरू थियण सां मुल्क जे कुंड करछ मां वॾे तादाद में इक़्तिदारदारीन जे आमद जो सिलसिलो जारी आहे। उर्स मुबारक जे मौक़े ते सूफ़ी राग विराग जी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध जे मशहूर रागी फ़नकारनि गुलाम परी चंचण, कुर्बान बलोच, साहिब खान मीरानी, शाहनवाज़ शर, मखन शाह फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे वेठलनि खे झुमाए छॾियो। दरगाह जे गादी नशी पारां पंहिंजी मदद पाण तहत नंगर न्याज़ जो बंदोबस्तु करे वरितो हो। उन हवाले सां दरगाह जे गादी नशी अक़ीदतमंदनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह लाल शहीद मुतालिब फ़क़ीरां जो 48 उर्स मुबारक मल्हायो वञे थो। हिते जेको अक़ीदतमंद अचनि था पिया, पंहिंजे ज़ारिन वठी वञनि था पिया। हिन करे जो एतमाद बि कयो वियो आहे ऐं जो धाम धूम सां उर्स मुबारक मल्हायो वञे थो पियो। कुंड करछ मां अचनि था पिया। हिते मूंखे 33 साल आहे, मां साईं जी ड्यूटी कंदो आहियां। हिते 33 साल जेको ख़िदमत बि कंदो आहियां साईं जी। जेको बि कमुकार थींदो आहे असां सुबुह सां गुसल शरीफ़ ॾींदा आहियूं हिते हर 10 रजब ते। हाँ, असांजी पूरी टीम आहे, जेके बि असां तक़रीबन 5-6 माण्हू आहियूं, जंहिंमें सूफ़ी अमीन साहब आहे, नक़ीबी सिलसिले सां ताल्लुक़ रखे थो। अॼु बि असां सुबुह सां आयासीं, साईं खे गुसल शरीफ़ ॾिनोसीं ऐं सिंगारियोसीं रोज़े खे। तव्हां ॾिसी सघो था। कंदा आहियूं ऐं ईंदा रहंदा आहियूं हर साल, ऐं ईअं बि ईंदा रहंदा आहियूं। ऐं 2 जो ॾींहुं 11 जी राति साईं जो उर्स मुबारक थींदो आहे ऐं हमेशह जारी रहंदो। असां हमेशह ईंदा रहंदा आहियूं। छा उमेद पाए ईंदा आहियो साईं? जेकी बि दिलि में उमेद हुजे इंशाअल्लाह पूरी थी वेंदी। अलाह खां दुआ वठणी आहे। उर्स ते 30 साल खां वठी ईंदा आहियूं, पर उर्स न बि हूंदो आहे त असां हिन दरगाह ते हाज़ुरी भरींदा रहंदा आहियूं। ऐं जेके बि दिलि में उमेदां खणी ईंदा आहियूं, अलाह साईं असांजे दिलि जी उमेदां पंजनि पाक जे सदिके ऐं दरगाह जे सदिके अलाह साईं असांजे दिलि जी उमेदां पूरियूं कंदो आहे। असांजे दुआ खणी ईंदा आहियूं, हितां झोलियूं भरे वेंदा आहियूं। बाबा एतिरो असांजे अलाह साईं जी महिरबानी आहे। कैमरामैन इम्तियाज़ अली जिसकानी अली बख्श जतोई सां गॾु करीम बख्श जतोई आवाज़ न्यूज़ रोड़ी।